त जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि जी ॿुधणी 2 ऐं 1 जी 17 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एनपीपी अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 28 तरमीम जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। उहा डिसंबर या जनवरी में ईंदी। संदसि चवणु हो त एमएनए जे घर मां लॻल धाड़े में पुलिस जी कारकर्दगी बहितर आहे। उन मां ज़ाहिर थिए थो त पुलिस चाहे त ॾोहारनि ताईं पहुची सघे थी। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपयनि जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि जी ॿुधणी 2 ऐं 1 जी 17 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एनपीपी सरबराह ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 28 तरमीम जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। उहा डिसंबर या जनवरी में ईंदी। संदसि चवणु हो त एमएनए जे घर मां लॻल धाड़े में पुलिस जी कारकर्दगी बहितर आहे। उन मां ज़ाहिर आहे त पुलिस चाहे त ॾोहारनि ताईं पहुची सघे थी। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई जो चवणु हो त मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपयनि जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे। इहा अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं त जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि जी ॿुधणी 2 ऐं 1 जी 17 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एनपीपी अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 28 तरमीम जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। उहा डिसंबर या जनवरी में ईंदी। संदसि चवणु हो त एमएनए जे घर मां लॻल धाड़े में पुलिस जी कारकर्दगी बहितर आहे। उन मां ज़ाहिर थिए थो त पुलिस चाहे त ॾोहारनि ताईं पहुची सघे थी। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपयनि जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि जी ॿुधणी 2 ऐं 1 जी 17 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे एनपीपी अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 28 तरमीम जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। उहा डिसंबर या जनवरी में ईंदी। संदसि चवणु हो त एमएनए जे घर मां लॻल धाड़े में पुलिस जी कारकर्दगी बहितर आहे। उन मां ज़ाहिर थिए थो त पुलिस चाहे त ॾोहारनि ताईं पहुची सघे थी। ग़ुलाम मुर्ज़ा जतोई चयो त मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपयनि जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नौशरो फिरोज़ ख़ान सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर राणा शेर मोहम्मद। जी राणा शेर मोहम्मद, वधीक छा चवणो एनपीपी अॻवान ग़ुलाम मुर्ज़ा जतोई जो? बिल्कुल नौशरो फिरोज़ में सेशन कोर्ट में अॼु 6 केसनि जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें नेशनल पीपल्स पार्टी जो सरबराह ग़ुलाम मुर्ज़ा जतोई, मसरूर अहमद जतोई ऐं ॿिया जेके आहिनि उहे उते पेश थिया। ऐं केसनि जी जेका ॿुधणी आहे 5 जी ॿुधणी 2 डिसंबर ताईं, कयो त 1 केस जी ॿुधणी जेका आहे 17 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। ऐं ॿुधणी खां पोइ ग़ुलाम मुर्ज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उनजो चवणु हो त वर्क सस्पेंड जे करे जेके केसनि जी ॿुधणी मुलतवी थी आहे ऐं एटीसी जा केस बि जज जे न अचण ताईं तारीख़ थींदी रहंदी। उनजो चवणु हो त एमएनए जे घर मां जेको लॻल धाड़ो आहे उन में पुलिस जी कारकर्दगी बहितर थी आहे ऐं पुलिस जेकॾहिं सुठो कमु कंदी त उनजी तारीफ़ कबी। इन मां इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त पुलिस अगरि चाहे त कंहिं बि ॾोह ताईं पहुची सघे थी। ऐं हुनजो वधीक चवणो हो त नौशरो फिरोज़ जी मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपए जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे, जंहिं लाइ एसएसपी पाण ॿुधायो बि आहे। रुॻो एमएनए जी रिकवरी न थियणु खपे, आम माण्हू जी रिकवरी बि थियणु खपे। उनखे जो वधीक चवणो हो त पुलिस खे सियासी पुठभराई जे करे जेको आहे केसनि ताईं जेके ॾोहनि ताईं आहे उहे नथा पहुची सघनि ऐं बदकिस्मतीअ सां चोरनि ऐं लोफरनि खे पिणु जेको आहे सियासी पुठभराई हासिलु हूंदी आहे। ऐं जेकॾहिं पुलिस खे अणधुरियो कयो वञे त पुलिस जी बहितर जेका आहे कारकर्दगी वधीक अञा बहितर थी सघे थी। ऐं पुलिस अगरि चाहे त होम मिनिस्टर जे घर खे बाहि वारनि ताईं बि पहुची सघे थी त इहो कंहिं साड़ियो आहे। हुनजो वधीक चवणो त किथे ही चोरनि ज़रिए, किथे धाड़ियलनि जे थ्रू ऐं किथे पुलिस जे ज़रिए इहा माफ़िया जेका आहे माण्हुनि जे मथां हावी थी वञे थी ऐं इहा माफ़िया हर हिसाब सां कमु करे थी ऐं माण्हू खे यरगमाल करे थी। हुनजो वधीक चवणो त नवंबर ऐं दिसंबर जा महीना त अहम आहिनि। मां पहिरियों ई चयो हो, हाणे 26 खां पोइ 27 तरमीम ईंदी। मां इहा ॻाल्हि पहिरीं करे छॾी। हाणे चवां थो त 28 तरमीम जी तयारी शुरू आहे जेका डिसंबर या जनवरी में थी सघे थी। हुनजो चवणु हो त असुलु जेको इम्तिहान पीपल्स पार्टी जो हाणे शुरू थियो आहे, जेका पाण खे जमहूरियत जी चैंपियन सम्झंदी आहे ऐं 28 ऐं 29 तरमीम में जेको इहो हिनजो इंचार्ज थींदो उन में ख़बर पवंदी त इहा कहिड़े पासे बीहे थी। हुनजो वधीक चवणो त 27 तरमीम जेको आहे हुन में कुझु ॾिनो आहे, कुझु वरितो आहे। ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ ग़ुलाम मुर्ज़ा जतोई ऐं मसरूर अहमद जतोई पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया। जी ठीकु आहे राणा शेर मोहम्मद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।